अल्लाह अकबर। अकेली मुसलमान छोकरी हिंदुस्तान में हिंदू इंतहा पसंद सां मुंहुं अटकाए छॾियो। वीडियो वायरल। हुजूम में बीठल माण्हू अॻिते वधिया ऐं छोकिरी जे साम्हूं जय श्री राम जा नारा हंया। छोकिरी मेड़ खां टेड़ण बदिरां उन्हनि सां मुक़ाबिलो कयो ऐं अल्लाह अकबर जा नारा बुलंद कया। भारतीय रियासत कर्नाटका में हिजाब पोशाकदान जी ज़िंदगी मुश्किल बणिजी वई आहे। ज़ाफ़िरानी रंग जा मफ़लर पहले इंतहा पसंद जी हिकु वीडियो भी वायरल थी रही आहे, जंहिंमें रोड ते हिकु अकेली शागिर्दाणी खे हिरासां कंदे नज़र अची रहिया आहिनि। कॉलेज वञण वारी शागिर्दाणी खे इंतहा पसंद पारां धमकियूं ॾिनियूं वयूं, पर हिन बि मज़ाहत कई।